बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अल्हम्दुलिल्लाह हिकु दफ़ो ॿीहर प्रोग्राम मदाइन सां मुलाक़ात में अमां जी ख़िदमत में पेश थियो आहियां। मैसर साहब जी हिन सिटनि सां आगाज़ कयूं था। मुए खां पोइ पुछंदा जॾहिं मुनकिर नकीर, ॾे ख़बर चवंदा ग़ुलाम नबी फ़क़ीर। इनशा अल्लाह ईअं ई क़ब्रिस्तान में नात पढ़ंदासीं नबीअ जे शान में। अल्हम्दुलिल्लाह अॼु पंहिंजा कुर्ब जा क़दम भरे आयो आहे असांजे तॾे ते उस्ताद हाजी लीमू फ़क़ीर, उस्ताद ग़ुलाम नबी मैसर, उस्ताद जानड़ फ़क़ीर नात अकेडमी पनवा किल ते सिंध न पर पूरे पाकिस्तान समेत आलमी शोहरत याफ़्ता सिंधी नात ख़ान, असांजो फ़ख़्र हुर जमायत जो मशहूर मारूफ़ माया नाज़ नात ख़ान फ़क़ीर महबूब अली शेख साहब आफ घोटकी, जंहिंजा लख न पर किरोड़ थोरा जो अॼु असांजी कखड़नि ते कुर्ब जा क़दम भरिया आहिनि। साईं सभ खां पहिरियों तव्हांखे असां हिन प्रोग्राम में अचण ते दिलि जी गहरा अता गहराइनि सां भली कार चऊं था। अल्लाह से आबाद करो मदीना साईं सदको थोरन मथां थोरा मोती मारू अड़ंजा थर में वारी थोरड़ी तंहिं घणेरा भलायूं भेरा गणे गणी दस केतिरा वॾा एहसान वॾा वड़ नात ख़ान हाजी ख़ान मोहम्मद साईं जी महिरबानी जंहिं हिन नाचीज़ खे घुराए पंहिंजे तॾड़े ते मूंखां इंटरव्यू कराए रहियो आहे। दुआ कयो त मूंखां रब करीम सुहिणो ऐं सेबतो इंटरव्यू सच ते इंटरव्यू ॾियण जी रब करीम तौफ़ीक़ अता फरमाए। मुहब रसूलुल्लाह जे ऐं मुंहिंजे मुर्शद पुनल पीर पगदार पागार जी महिरबानी। किबरा साईं, अमां जी पैदाश कॾहिं ऐं कहिड़े शहर में थी? 1955 घोटकीअ जे लॻ ॻोठ अछी मस्जिद दे शेखाणी। साईं, नात ख़ानी जी अवां शुरूआति कॾहिं कई ऐं कंहिं खां मुतासिर थी करे नात ख़ानी जी फील्ड जेको आहे नात ख़ानी जी फील्ड में अवां आहियो? नात ख़ानी मां पंहिंजे बचपन में चौथे दर्जे में मां पढ़ां थो दे शेखाणी में, उन में नात ख़ानी मां कई आहे। पंहिंजे मामे उस्ताद वाहिद बख़्श मरहूम रहमतुल्लाह अलैह जे ॻाइण ते आशिक़ु थी मां पंहिंजे उस्ताद जी उन ॻाइण जे इन ते ख़्याल ते ऐं उन में मां पंहिंजो महू थी इश्क में मां ॻाइणु शुरू कयो। पंहिंजे मुर्शिद पुनल पीर पगदार पागार इमाम जे इश्क में मां ॻायो। साईं, तव्हांजा नात ख़ानी में उस्ताद कहिड़ा आहिनि? उस्ताद वाहिद बख़्श फ़क़ीर उर्फ़ वादल फ़क़ीर शेख, तालको पनवाकल ॻोठ भेलार। फ़क़ीर साईं, अवां कहिड़ी दरगाह सां जेको आहे निस्बत रखूं था? असां हज़रत पुनल पीर पगदार पागारे इमाम सैयद मोहम्मद राशिद रोज़े धणी सरदार जी दरबार पुनल पीर पगदार पागारे इमाम जा मुरीद आहियूं पोइ लॻायो। नात ख़ानी कहिड़े साल खां वठी शुरू कई? क़रीबन केतिरा साल हिन फील्ड में अव्हांखे नात ख़ानी कंदे थी विया आहिनि? 1967 खां वठी मां ॻायां पियो। 1967 खां वठी पोइ स्कूल में ई मां ॻायां थो। 55 मुंहिंजी पैदाश आहे। घणी? 1955 मुंहिंजी पैदाश आहे। मां 67 में माना शऊर सां ॻायां थो। माना हूअं माण्हू रदीफ़ शद मद ज़ेर ज़बर जो बचपन में को फ़र्क़ु थी थो वञे, पर जेको मां 1967 में, छो त 1965 में जंग लॻी आहे, 65 खां पोइ हुर वापसि आया आहिनि ऐं मां उन्हनि हुरनि जे माना ख़ुशी में पीर पागारे इमाम जी दरबार में मां वञी करे उते मौलूद पढ़िया आहिनि। 1965 वारी जंग खां बाद में माना 67 में मां शऊर सां ॻायां थो दरगाह पाक ते। हिन वक़्तु ताणी तव्हांजा केतिरा ज़िंदगी में कहिड़ा जोड़ीवाल रहिया नात ख़ानी फील्ड में? घणा जोड़ीवाल रहिया? अच्छा, जोड़ीवाल में मां पंहिंजे उस्ताद साईं मरहूम वाहिद बख़्श साईं रहमतुल्लाह अलैह मरहूम, उन सां मां घणो वक़्तु गुज़ारियो। उन खां दुआऊं पिनियूं, दरबार ते ॻायो, जमायत हुर जमायत में मशहूरी माणी
उन खां बाद में हाजी गुल मोहम्मद फ़क़ीर, उहो मूंखां 5-7 साल वॾो आहे। बाक़ी न त हिन वक़्तु सीनियर नात ख़्वान जेको आहे उहो हाजी ग़ुलाम नबी उस्ताद हाजी ग़ुलाम नबी मैसर साईं रहमतुल्लाह ताला खां बाद में वञी बाक़ी हाजी गुल मोहम्मद साईं रहियो आहे। अलाह उनखे ख़ज़रियात ॾे। उन खां पोइ असां उन जे इन में आहियूं, माना जोड़ीवाल में उन सां ॻायोसीं। ऐं हिकिड़ो अहिड़ो साल आयो जंहिंमें उस्ताद हाजी ग़ुलाम नबी महेसर साईं रहमतुल्लाह ताला खां जोड़ीवाल नाराज़ थी विया या जुदाई थी वञे कंहिं सबबनि जे करे। पोइ असांजे घोटकी जे नूर मस्जिद में आयो उस्ताद साईं, तो जंहिंमें असांखे हुकुम कयईं, अंगल कयईं त हाजी गुलाम फ़क़ीर, अॼु महबूबन साईं तूं मूंसां गॾु पढ़ायो मौलूद शरीफ़। उन नूर मस्जिद में वॾो जलसो थींदो जंहिंमें उस्ताद साईं सां असां गॾु पढ़ियोसीं। उस्ताद हाजी ग़ुलाम नबी मैसर साईं रहमतुल्लाह ताला सां हाजी गुल मोहम्मद ऐं मां उस्ताद साईं गॾिजी असां नात हिकु पढ़ीसीं, वधीक न पढ़ी सघियासीं, छो त हुन सां पढ़ण जे लाइ दिलि दिमाग़ु खपे पियो ऐं हुनजो गायकी जेका ई तमामु मथे ई। असां हेठि से ॻाइण में साईं जन जो जेको ॻाइणु हुयो तमामु मथे हुयो। इन जे करे असां हिकिड़ी नात हुन सां गॾु पढ़ीसीं। ॿी जे लाइ मतिलबु त हुन चयो पर असां चयोसीं कोन चवंदासीं, तव्हां खां ॿी ॻाल्हि असां नात न पढ़ी सघंदासीं। हिकिड़ी नात हुन सां पढ़ीसीं। पोइ वरी मुंहिंजो जोड़ थियो पंहिंजो भाणे जो ॻाईंदो निज़ामदीन नालो। ॿियो हो फ़क़ीर दरगाही साहब और जमात में असां टई भर्ती थियलासीं। फ़क़ीर दरगाही फ़क़ीर उर्फ़ दरगाह ॾिनो, उहो सूबेदार हो असां मुजाहिद हुआसीं। पोइ असांजो जोड़ हूंदो वरी दरगाह, माना असां गॾु ॻाईंदा हुआसीं। 71 जी जंग में जॾहिं असां मथे भिटनि ते हूंदा हुआसीं, माना पंहिंजे बॉर्डर एरिए ते, उते ॻाईंदा हुआसीं ॾाढो। उन खां पोइ उन में ई वरी मुंहिंजो जोड़ थियो हिकिड़ो फ़क़ीर दाइम अली नालो हुउसि। अलाह साईं उनखे जन्नतुल फ़िरदौस नसीब फ़रमाए। जोड़ थियो मूंखे अलाह साईं बचिड़ो अता कयो एजाज़ अली, जंहिं मूंसां वरी यको ॻाइणु थियो। उन खां बाद में मूंखे पुटु अलाह साईं अता कयो, पागारे सदको रब करीम बचिड़ो अता कयो, उहो वॾड़ो थियो माना फ़क़ीर एजाज़ अली। पोइ मूंखे पुटु ॻाराईंदो आहे, अॼु ताईं उहो ई ॻाराईंदो अचे थो पियो। हाजी साहब उस्ताद हाजी ग़ुलाम नबी मैसर, उस्ताद जानन फ़क़ीर, उस्ताद हाजी लीमो फ़क़ीर असांखे अहिड़ी अव्हां जी अनमोल यादि हुजे जेकी अव्हां दोस्तनि सां पूरे पाकिस्तान में ॾिसी रहिया आहिनि, दुनिया में ॾिसी रहिया आहिनि, उन्हनि सां शेयर करणु चाहियो का अहिड़ी अनमोल यादि हुजे का। उहो यादगिरी इहो त असांजे उन पीर पगदार पागारे इमाम ॾिसो रोज़े वारनि जी दरबार ते 27वीं रजबी जो प्रोग्राम हमेशह जे लाइ दस्तूर मुताबिक़ मल्हायो वेंदो आहे। 27वीं ईद रजब जी राति उन जाइ ते पूरे पाकिस्तान जा आलम ईंदा हुआ, पूरे पाकिस्तान जा नात ख़्वान ईंदा हुआ। मूंखे हिकिड़ो ॾींहुं यादि आहे जंहिंमें ख़ुर्शीद आयो आहे, शाह अहमद नूरानी आयो आहे, अलामा मौलाना मौलवी शाह अहमद नूरानी साहब, को कोई त्याजा मौलवी आहे, के पंहिंजी सिंध जा हुआ जहिड़ो के काज़ी दोस्त मोहम्मद बुलबुले सिंध। अच्छा, उन खां पोइ हाजी मोहम्मद इदरीस ॾाहिरी साईं, अलाह साईं ख़ज़र हाथी ॾेसि। अच्छा, उन खां पोइ ॿिया बि काफ़ी अहिड़ा मतिलबु उलमा ईंदा हुआ। पोइ जॾहिं शाह अहमद नूरानी जी तक़रीर जो नंबर अचे पियो त शाह अहमद नूरानी अॻ में ख़ुर्शीद नात ख़्वान खे चयो त साईं तव्हां नात पढ़ो। हुन नात अहिड़ी पढ़ी, छो त मल हूंदो, मल खे ख़बर पवंदी त कहिड़ो हे वार करे थो। अच्छा, ॻाइण वारे खे ख़बर पवंदी त हे कहिड़ी गायकी ॻाए थो, कहिड़ो सुर ॻाए थो। असां नात ख़्वान खे इहा ख़बर पई त ख़ुर्शीद छा ॻाए रहियो आहे। पर ख़ुर्शीद जॾहिं ॻाए बस कई, असां ॻाए पियो त असां स्टेज ते वेठा रहूं त लीमो फ़क़ीर मरहूम उस्ताद हाजी लीमो फ़क़ीर, उस्ताद इन करे कि उस्ताद मुंहिंजो फ़क़ीर वाहिद बख़्श साईं उर्फ़ वादल फ़क़ीर शेख जेको मुंहिंजो मामो थिए उहो हो। बाक़ी गायकी जे लिहाज़ ते असां उनखे उस्ताद चऊं था पिया। कंहिंखे उस्ताद हाजी ग़ुलाम नबी मैसर से रहमतुल्लाह ताला, उस्ताद हाजी लीमो फ़क़ीर मरहूम रहमतुल्लाह ताला, ऐं उस्ताद हाजी जानन साईं रहमतुल्लाह,
इन्हनि जी गायकी जॾहिं थी त सिंधी नात ख़ान जो एज़ाज़ मान मर्तबो पोइ थियो, न त सिंधियुनि खे कॾहिं अहिड़ी का अहमियत न ॾींदा हुआ, ॾींदा बि हा त बसि थोरो घणो कोई हो, पर इन्हनि ॻायो ईअं संत सिंध ते वॾो अहसान, सिंधियुनि ते वॾो अहसान रब करीम जो। उस्ताद हाजी ग़ुलाम नबी मैसर साईं रहमतुल्लाह जे इन गायकी ते थी वियो। अच्छा, उते वेठा रहनि ॿई ॼणा, हो हुनखे ठूठियूं हणे पियो, हो हुनखे हणे पियो, थोरो घणो कुझु ॻाल्हाइनि बि पिया, हेसी हा। त लीमो चएसि पियो त जानण तूं घबराए न, मूंखे स्टेज ते पहुचण ॾे, मुंहिंजो रोज़े वारो मां सां गॾु आहे। चए तूं ॿुधाए जानण, तूं ॿुधाए। जानण चएसि त मां ईअं सम्झां थो त मूंसां पागारो बि गॾु आहे, त मदीने वारो बि गॾु आहे, तूं घबराए न अड़े। अड़े करे चएसि पियो, अड़े जत अॼु ईअं न ॻायो त मां कॾहिं न ॻाईंदोमांइ। पोइ उस्ताद हाजी साहिबु खिलेनि पियो, उस्ताद हाजी ग़ुलाम मैसर खिलेनि पियो, हिन जी पाण में ॻाल्हाइनि पिया। ख़ुर्शीद साईं ॻाए पियो, हुनजो गायकी जो ॻाइण जो अंदाज़ पंहिंजो, पर असांजी हुर जमात खे कोन पियो वणे। छो त हू माना उर्दू में पढ़े पियो, असांजी सिंधी सभा जी जमात ऐं सभु दरवेश के अणपढ़िया के पढ़ियल लिखियल, कुझु रुपए में चाराना छहाना, बाक़ी जमात असांजे दरवेश सभु थर जा माण्हू। जॾहिं हिननि जो वारो आयो आहे, हा कई अथऊं, जंहिंमहिल हा कयूं त इहे मौलवी उलमाव ऐं इहे नात ख़ान ई असां हीअं तकियूं पिया, असां चऊं पिया अलाह साईं ख़ैर सां हा त कई अथऊं, इहे मुक़ाबिलो, अॼु ईअं सम्झो मुक़ाबिलो आहे, असां सॾ पिया कयूं। उहो मुंहिंजा मदीने वारा साईं असांजी सोभ ॾिजां असांजे सिंधियुनि खे, के चवनि पियो उहो मुंहिंजा रोज़े वारा, असां सम्झो अर्ज़ु कयूं पागार इमाम असांखे सोभ ॾिजां असांजे नात ख़ान सिंधियुनि खे। बसि जंहिंमहिल हुननि हा कयूं त चयोसीं भेण हाणे थलु कीअं खणंदा। जंहिंमहिल हुन थलु खयो चयोसीं हाणे मिसरो कीअं खणंदा। जॾहिं हुननि मिसरो खयो त ख़ुदा जो कसम ख़ुर्शीद खे जेके 2-3 हज़ार पिया उहे पाण बीठो घोरे, उहो पाण घोरे पियो। वरा जे शाइर कयो आहे उस्ताद हाजी लीमे फ़क़ीर, ऐं जमात मां दहां निकिरी वियूं। उन खां बाद मथां वरी उस्ताद हाजी जानण फ़क़ीर शाइर कयो, बसि हुन त सुभान अल्लाह ईअं महसूसु थिए पियो त हे आसमान ॾो आवाज़ु लहे थो पियो, आसमान ॾो। लाउड बि दरगाह पाक जा अहिड़ा आहिनि अॼु ताईं जो सुभान अल्लाह। ऐं उन में एतिरो त ख़ुर्शीद चयो, हुन त अलाए छा बि चवे पियो उर्दू में, बहरहाल सॼी जमायत मां नारा ऐं सुभान अल्लाह जूं वायूं ऐं दुआउनि जी सदाऊं निकिरी वियूं जमायत मां। माना फस्ट नंबर ते मौलूद चऊं त उथो ए फ़रिश्तो कयो अदब अरबी, मुहम्मद मिलण लाइ अचे थो। ख़ुदा पाक जी ज़ात खे ला मकान ते मुहम्मद ॾिसण लाइ अचे थो। पोइ उन्हनि हिकु ॿ दोड़ा कंहिं ॿिए शाइर जा चया, पर जॾहिं वरी बख़्त फ़क़ीर जे दोड़नि ते आया ऐं साईं चवाणी हिन जुती जा कयूं बयान, बसि पोइ त जमात में ईअं सफ़ा के रोइनि बि पिया अहल दिलि वारा ऐं के दुआऊं ॾियनि पिया, नारा हणनि पिया। सो हुननि जो ॻाइणु सुभान अल्लाह, अहिड़ियूं अमड़ियूं वरी को अहिड़ा बचड़ा जॾहिं शाल रब राज़ी थिए त अहिड़ा नात ख़ान रब पैदा करे। माशाल्लाह माशाल्लाह सुभान अल्लाह, तमामु बहितरीनु साईं ॻाल्हि ॿुधाई। मुंहिंजी दिलि चए थी त जेकर जेको उस्ताद हाजी लीमे फ़क़ीर, उस्ताद हाजी जानण फ़क़ीर, उस्ताद हाजी मैसर साहिबु जेके ॿोल पढ़िया, छो न उनजो थलु थी वञे त सुभान अल्लाह थी वञे। उथो ए फ़रिश्तो कयो अदब अरबी, उथो ए फ़रिश्तो कयो अदब अरबी, मुहम्मद मिलण लाइ अचे थो। ख़ुदा पाक जी ज़ात खेला मकान ते, ख़ुदा पाक जी ज़ात खेला मकान ते, मुहम्मद ॾिसण लाइ अचे थो। उथो ए फ़रिश्तो कयो अदब अरबी, मुहम्मद मिलण लाइ अचे थो।
माशाल्लाह माशाल्लाह तमामु बेहतरीन। हाजी साहब मदीने पाक में घणा चकर हाज़िरी नसीब थी? हिकिड़ो ई दफ़ो 2004 में असांजी हुर जमात जो जज साहब हो मरहूम हलाज हाजी अब्दुल कबीर साहब लिगारी बलोच नौशहर फ़िरोज़ जो जेको शीशन जज हो, उन प्रोग्राम रखायो हैदराबाद में, जिथे मुंहिंजी महफ़िल नात माना प्रोग्राम थियो। महबूबन करीमन जी आमद जो मीलाद मुस्तफ़ा कराए, उन में मूंखे टिकेट ॾिनई, जेका मां नात पढ़ी त ॾिठमि काल घोटकीअ खां कूंजा वञनि पियूं, हली अचो हलूं मदीने ॿोलीअ में चवनि पियूं। उहा इहा ई त उन ते फ़क़ीर साहब मूंखां माइक वठी वियो, इंग्लिश में बि ऐलान कयईं, वरी उर्दू में बि ऐलान करे, सिंधी में चयईं त मां फ़क़ीर महबूब अली खे उमिरे जी टिकेट ॾिनी। उहो इहा मिसरो बि आहे, मां तव्हांखे ॿुधायां थो, मां मौलूद शरीफ़ जो थल बि ॿुधायां थो उन ग़ज़ल जो। ॾिठमि काल्ह घोटकीअ खां कूंजा वञनि पियूं, हली अचो हलूं मदीने ॿोलीअ में चवनि पियूं, हली अचो हलूं मदीने ॿोलीअ में चवनि पियूं। ॾिठमि काल्ह घोटकीअ खां कूंजा वञनि पियूं, हली अचो हलूं मदीने ॿोलीअ में चवनि पियूं, हली अचो हलूं मदीने ॿोलीअ में चवनि पियूं। चयो छा रखियो थी हिन ई पाकिस्तान में, जेको आ मज़ो आता अरबस्तान में। चयो छा रखियो थी हिन ई पाकिस्तान में, जेको आ मज़ो आता अरबस्तान में। ईअं चई अल्लाह जो कसम आन मन पियूं, हली अचो हलूं मदीने ॿोलीअ में चवनि पियूं। ॾिठमि काल्ह घोटकीअ खां कूंजा वञनि पियूं, हली अचो हलूं मदीने ॿोलीअ में चवनि पियूं। उहो मिसरो आहे 5 नंबर। चवनि पियूं त छा भला तुंहिंजे भाग खे छिके छो नथो पियो सईं मिठल तुंहिंजी वाग खे। चवनि पियूं त छा भला तुंहिंजे भाग खे छिके छो नथो पियो सईं मिठल तुंहिंजी वाग खे। घणनि खे त मुफ़्त में टिकेटां मिलनि पियूं, हली अचो हलूं मदीने ॿोलीअ में चवनि पियूं। घणनि खे त मुफ़्त में टिकेटां मिलनि पियूं, हली अचो हलूं मदीने ॿोलीअ में चवनि पियूं। ॾिठमि काल्ह घोटकीअ खां कूंजा वञनि पियूं, हली अचो हलूं मदीने ॿोलीअ में चवनि पियूं। मां इहो मिसरो चयो, जज साहिब खां माइक वठी अखियुनि में ज़ारो कता रोए बि थो ऐं चवे थो त मां फ़क़ीर साहिब खे उमिरे जी टिकेट ॾिनी, पर टिकेट सां गॾु मूंखे गॾु वठी वियो। उहो वॾो करम थी वियो अलाह जो 2004 में। हाजी साहब उस्ताद हाजी ग़ुलाम नबी महेसर, उस्ताद जानन फ़क़ीर, उस्ताद हाजी लीमो फ़क़ीर नात अकेडमी पनवा किल ते अची ऐं मदाइन सां मुलाक़ात प्रोग्राम में अची अव्हांखे कीअं लॻो? फर्स्ट क्लास माशाअल्लाह, ॾाढो भलो। असांजे सिंध इहा सिंधी नात ख़्वान ऐं सिंध में जेतिरो थी सघियां त अॻ में इहो उजागर थियणु खपे हा, होशियारी वठणु खपे हा, जा इहो सिलसिलो अॻ में जारी रखणु खपे हा। सो वरी बि माना जेको ही प्रोग्राम हाजी साहब हाजी ख़ान मोहम्मद फ़क़ीर सोरवर्दी
ही सिलसिलो जारी रखियो आहे। अल्हम्दुलिल्लाह देर आहे पर दुरुस्त आहे। अल्हम्दुलिल्लाह शाल रब करीम अवां जी हिन कावश खे, अवां जी हिन महिनत खे इंशाअल्लाह रब रगुलाईंदो। हाजी साहब आख़िर में को पैगाम ॾियणु चाहियो पंहिंजे दोस्त पूरे पाकिस्तान में ॾिसी रहिया आहिनि, पूरी दुनिया में ॾिसी रहिया आहिनि, उन्हनि खे को पैगाम ॾियणु चाहियो? बस पैगाम इहो ई आहे त ॿ ॻाल्हियूं जेके आहिनि क़ुरान पाक में ॿ हिस्म अचनि था, बसि उन्हनि ते अमल करण सां ज़िंदगी सुहिणी बसर थिए थी पई। पहिरियों सब्र, ॿियो शुकुर। इहे जेको बि सब्र कंदो, केतिरे हद तक सब्र, बसि सब्र में सभु कुझु अची थो वञे। इन अल्लाह मा साबरीन, मुंहिंजो करीम रब फरमाए थो, ए बंदा जी करीम रब तूं सब्र कर, मां तोसां गॾु आहियां। पोइ जन जन बि सब्र कयो आहे, जहिड़े जहिड़े बि ॾुखे टाइम में, कंहिं महिनत में या कंहिं बि पंहिंजे कमकार में, त ख़ुदा जी ज़ात उनखे कामयाबी ऐं कामरानी अता फ़रमाई आहे मुहाब रसूलुल्लाह जी। शुक्र हर वक़्तु इंसान अगरि गम मिले बि शुक्र करे ऐं सुख मिले बि शुक्र करे, उथंदे वेंदे मुंहिंजे करीम रब जो शुक्रियो अदा कंदो रहे, उन जा इंशाअल्लाह ॿई जान मोचारा थींदा। इहा असांजे मुर्शिद पाक पुनल पीर पगदार पागार जो हुकुम हूंदो, ए फ़कीरो जी क़िबला। पाण फरमायो त तव्हां पाण खे कॾहिं बि अकेलो महसूसु न कयो, जिथे बि आहियो, फारैन आहियो, सिंध में आहियो, बलोचिस्तान में, पंजाब में आहियो, किथे बि आहियो, थर बर में आहियो, लाड़ में, ॿिए मुल्कनि में आहियो, इंडिया में आहियो, पर ईअं सम्झो त हिकु फ़क़ीर आहे, मां ॿियो पागार उन सां गॾु आहियां। हाजी साहब हिन वक़्तु ऑडियो किस्टा ऐं वीडियो किस्टा केतिरियूं कढियूं? नाज़ प्रोडक्शन आहे, थर प्रोडक्शन आहे, उनखां अलावा केतिरियूं मशहूरु प्रोडक्शन आहिनि, उन ते केतिरियूं किस्टा कढियूं? बहरहाल मां कोई ॻाना टोको न कयो, उनजो अंग कोन लिखियो, छो त मुंहिंजो मिसकिन लॾड़ो, ॿियो कोई मुंहिंजो कोई कारोबार न आहे, कोई ॿनी ॿारो न आहे, कोई बि मुंहिंजो को आमदनी वारो ज़रियो न आहे। सिर्फ़ु आहे त अल्लाह ऐं अल्लाह जे रसूलुल्लाह जी सना, रब जो हमदो बारी ताला, रब जी हबीब जी सना, पंतन पाक जो शान ॻाए, मुर्शद पाक जो शान ॻाए मां पंहिंजे बचड़ा पालिया आहिनि, घर हलायो आहे। उन सां गॾोगॾु जेके बि कंपनियूं आहिनि, जीअं जहिड़ो की पारस कंपनी हैदराबाद छुटकी घिटी, उन में मां काफ़ी हद तक मौलूद ॻाया, अस्कर साईं जो कलाम ॻायो, भिटाई साहिब जो कलाम ॻायो, काफ़ी वाइन में मां 15-16 सुर ॻाया, असांजे हुरजमा जा सुर आहिनि, उन मां ॻायो। उन खां पोइ बि ही टीपी माना जंहिंखे चइबो आहे थर प्रोडक्शन, सैयद हसन अली शाह, उते मां ॻायो। वरी बि आहे जेक्शन हिन में सकरंड में नाज़ प्रोडक्शन, उन में ॻायो। सचल प्रोडक्शन हिन में सखर में आहे, मुमताज़ लकी, उन वटि ॻायो। ॾहिरकी में मां ॻायो। दरगाह पाक ते हिकिड़ो दीवान हो, उन दरवेश कंपनी ठाही, उन वटि ॻायो। मतिलबु त मां उन्हनि जो ॻाना टोको न कया, जंहिंमें ऑडियो वीडियो सीडियूं टून आहिनि हलनि पिया अॼुकल्ह, उहे बि हलनि पिया। हाणे प्रोग्राम मदाइन सां मुलाक़ात खां इजाज़त वरदासीं। अव्हां खां पंहिंजी खोड़ सारनि दुआनि में यादि रखिजो, ऐं वेंदे वेंदे फ़क़ीर साईं महबूब अली शेख साहिब जन खे अर्ज़ु कंदासीं त हज़रत हाजी ग़ुलाम नबी मैसर रहमतुल्लाह अलैह जी हिकु नात शरीफ़ आख़िर में थी वञे। खोड़ सारनि दुआनि में यादि रखिजो। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। मदीने दे तरफ तिखी दे लालण खे जो ॼाण लिखी वञू कूंज मदीने, ओ वञू कूंज मदीने, वञू कूंज मदीने दे तरफ तिखी दे लालण खे जो ॼाण लिखी वञू कूंज मदीने। अॼु अरब जे पासे उॾामूं सिखो, मुंहिंजो साईं खे ॾे सलाम सिखो।
अजो अरब जे पासे उड़ाम सिखो मुझो साईं खे दे सलाम सिखो कर पेश वञी ही पैगाम सिखो कर पेश वञी ही पैगाम सिखो कर पलक अंदर तू परवाज़ पखी वञ कूंज मदीने ओ वञ कूंज मदीने वञ कूंज मदीने दे तरफ तिखी दे लालण खे जो ॾियां आऊं लिखी वञ कूंज मदीने हर साल चामन हेल वञा पर तोड़ न को आ तकदीर अञा हर साल चामन हेल वञा पर तोड़ न को आ तकदीर वञा भला दिल जो एरा दो आंकी भञा भला दिल जो इरादो आंकी भञा मुझो अर्ज़ू अघाए तू सरदार सखी वञ कूंज मदीने ओ वञ कूंज मदीने वञ कूंज मदीने दे तरफ तिखी दे लालण खे जो ॾियां आऊं लिखी वञ कूंज मदीने आहियां ख़ादिम याम जमण खां वठी तो सनियो रख में सही नंढपण खां वठी आहियां ख़ादिम याम जमण खां वठी तो सनियो रख में सही नंढपण खां वठी तुंहिंजे शान में शेर पढ़ण खां वठी तुझे शान में शेर पढ़ण खां वठी दीदार जले आ दिलड़ी दुखी वञ कूंज मदीने ओ वञ कूंज मदीने वञ कूंज मदीने दे तरफ तिखी दे लालण खे जो ॾियां आऊं लिखी वञ कूंज मदीने नथी वाई महेसर खां विसरे रुगो नाम मुहम्मद पियो निकिरे नथी वाई महेसर खां विसरे रुगो नाम मुहम्मद पियो निकिरे गम सूरन में पई उम्र गुज़रे गम सूरन में पई उम्र गुज़रे जड़ो ॾींहुं ॾुखियो आतड़ी रात दुखी वञ कूंज मदीने वञ कूंज मदीने वञ कूंज मदीने दे तरफ तिखी दे लालण खे जो ॾियां आऊं लिखी ओ वञ कूंज मदीने